दवल उठी सिज किथे अची बिठो आ उठी बंद कर दवल उठी एडा उठी मार गया भाई सिज किथे अची बिठो आ बाहर बैठे ना तुझे सुमाना बंद कर बुदा हले हेठ थी ओ दवल उठी सिज बाहर बैठे ना उठी उठी हले बस बस किसी खड़ा इमे अड़ी इमे जिवे सवेल की बस इते अरे सुता इमे खड़ू लाक थी वन जिवे मना हाँ बस बस खड़ी खड़ी ए तो और खिला हले यार मस्करी छोड़ो ओए खिलायो ना खिलायो तो दवल उठी ना चाहिए तो निष्ठा तो खड़ी हले ना दवल तू उठी छो ना तो है ना आओ आओ पहलू आना ले बुदा है ना थी ना तो जाते छिरक पर चो थी ना तो चात्यो अजी ईद जो करो था अदा रमजान रिव्यू आचा अज रमजान जो 15 रोज आने तो निंद पे करी उठी मुखी के खबर केड़ी खबर किते दा हाणे निंद्र में उथियो ना तेजे करे काई खबर काने का अज ईद जो 15 रोज पे लई उठी हां 15 रोजो किए गुजरी हाँ 15 रोजो किए गुजरी अज हल तो कोई ईद जो खर्चो था गडू रात हल जल्दी कपड़ा मटा हथ में धो हलिया 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 उठ निभागो सजोरी 15 रोज गुजरिया यको तू सुतो भी अच दी करे दी ओए बगू बाचू करी ना दे बाचू पा जे बाना भरो मथे कर हने दे दंद करी के भले बुकनी से हले हाँ कंप्यूटर किधर है या क्या कर अरे यार चश्मा तो धो धो लगे ये दोस्त जो गिफ्ट आ खेड़ा अल सही या कारो मो कयो तो से पाया थो असा खाली पायणो आ अदा ईद लगी पिया मथा बेरोजगार लगा पिया पाण बिन का यो कमाण बि नथो पुजे हल त हलूं कंहिंखां फूल ठाले हले अदा ॻाल्हि इहा लॻी पई आहे मथां ईद बि अचण वई आहे पाण बि हिननि खां कमाइण पुॼे कोन थो हल त हलूं पो छा कयूं पोइ छा कयूं अदा तूं सलाह ॾे भला अदा हू फिल्म ॾिठी अथई 30 मार खान वारी जंहिंमें अरे हा हा इहो जंहिंमें अक्षय चोरियूं कंदो आहे इहो 30 मार हा जंहिंमें ऑनलाइन हू बिज़नेस कंदो पाण पुने वांगुरु छो न पाण छो न भला रुगो चोरियूं कयूं हू जेको 30 मार खान चोरियूं कंदो आहे उन वांगुरु पाण 30 मार खान वांगुरु ऑनलाइन बिज़नेस कयूं 30 मार खान वांगुरु रुगो चोरियूं कयूं ॾिस त पोइ कीअं अमीर था थियूं हल पोइ हलूं अॼु चोरी थियूं था कंहिंखां फुड़ कयूं कंहिंजो बकरी ॻाईंदासीं कंहिंजो छेलो हली आहे त पोइ हलूं अमीर था थियूं ॾिस हल अॼु चोरी ते था हलूं बसि कंहिंखे या मारियूं या बचायूं चोरी लाज़मी कंदासीं बेरोज़गार थिया पिया आहियूं को माण्हू न आहे संदो असांखे को माण्हू न आहे असांखे संदो जेॾां वञे त चवंदा हितां वञो रोज़ी कान्हे हलिया हले तू मिटी जल हलिया पाण भई अॼु चोरी ते था हलूं केरु कमाइण बि हिते नथो थिए पोइ अमीर था थी वञूं कीअं न पोइ अॼु था हलूं अमीर थियणु ठीकु आहे हल त भला कंहिंखे या मारियूं चाहे बचायूं बसि चोरी कणी हल बंदि चोरी था कयूं पोइ मिली वञे न पोइ अॼु हुनखे ॾिसूं था हल त भला ॾिसूं था मथां ईद आहे कमाई पाण ॿिनि खां पुॼे कान थी हा हथ हणंदा मिड़े ॻाल्हाईंदा मिड़े हथ हणंदा वातू हले आओ हले ईद जो ख़र्चो निकिरी वियो हा ईद जो ख़र्चो निकिरी वियो की मुंहिंजे खीसे में आओ अदा हू ॾिस हमरा अचे ई वियो इहो त हिन तर में नओं पियो ॾिखीजे थोड़ा यार अदा वाके भई हिन तर में नओं नज़र पियो अचे ये तो दुबई जो था वॾो बिज़नेस पियो लॻे अॼु ने खां त फुर्त था कयूं अच अस्सलाम वालेकुम छाला ना कुछ कह किथा पियो अचे मां हींअर वॾे सां मिलण थो कराची मां हींअर आहियां ठीकु आहे पोइ खीसे में घणा पैसा अथई
160 हम्म अदा पोइ छो नहीं का फुल कयो अदा पो हलिया पो अदा देर छा जी हले पो देर छा जी अदा 160 पोइ दे और दे सुन और ते के 160 तो तमाके छो दिया दे तो कि तमाम ना 160 बा वट जा क्यों ना का अदा 10 रुपया कटी बिया वापस दीस ठीक है रत अरे अने फिर मां रखे कम आँख छोड़ी ना बस वन वन रखते ले अदा ले हालू माने हले तमा 4 रुपया कहो ना कहो ना मु का 10 रुपया खसी 150 वापस को छोड़ दे अदा छा कयो असांखे ज़रूरत 10 रुपयनि जी हुई मूंखे बाबे जे लाइ 70 रुपए जी नसवार वठणी आई ऐं हिन जे 3 रुपए जा फंटा वठणा हल हल भा फालतू माण्हुनि सां कहिड़ी पकवास हल हल मोटे दा